अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल चंड किरण जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे क्लिक कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में जेको आहे सो फ़ैरोज़ ख़ान तमामु घणो गुस्से में हूंदो शायदि हिते। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो हुते फिज़ा हुनखे चवंदी त तूं जेको आहे सो हुनखे मारी आख़िर छो नथो। तंहिंखां पोइ हू चवंदसि त जेको आहे सो मां रिश्तनि जो लिहाज़ थो कयां, जेकॾहिं मूंखे रिश्तनि जो लिहाज़ न हुजे हा त मां हिन शायदि खे ॾिसी रहा, जेकॾहिं तुंहिंजो हुकुम हुजे त मां जेको आहे सो ॿाहिरियां माण्हू घुरायां ऐं हुनखे जेको आहे सो माराए छॾियां। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ नई एपिसोड में वॾेरो जेको आहे तमामु घणो गुस्से में हूंदो पंहिंजी नौकराणी ते, ऐं हुनखे चवंदो त जेको आहे सो बार बार तूं पक करे रही आहीं, तूं चुप छो नथी करी, मां जेमहिल खां आयो आहियां तूं मुंहिंजो मथो ई खाई वियो आहीं। ऐं इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ नई एपिसोड में यूसुफ जेको आहे इस्पताल मां ख़ारिज थी वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इस्पताल मां ख़ारिज थी करे हू घर ईंदो ऐं घर अचण सां ई पंहिंजे पीउ माउ खे तड़पाए छॾींदो। हुननि खे चवंदो त तव्हां चुप करे छो नथा वेहो, तव्हां मुंहिंजी घरवारी नूरी खे छो था बार बार ज़लील कयो। ऐं इन खां अलावा हू चवंदसि त असां त चुप करे वेठा आहियूं, असां केॾी महिल हिन खे तंग कयो आहे। हक़ीक़त इहा आहे त नूरी जेको आहे सो हरू भरू हुननि ते इल्ज़ाम पई आणे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो वॾेरे जी जेका भेण आहे उहा जेको आहे सो इश्क जा पेच पई अड़ाए पंहिंजे नौकर सां। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहा ख़बर सरदार खे पइजी वेंदी ऐं हू तमामु घणो गुस्से में हूंदो ऐं पंहिंजे नौकर खे चवंदो तूं पंहिंजे लिमिट में रही करे कमु कर। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जे ईंदड़ एपिसोडनि खां पोइ तमामु जल्द हिन में एॾो मज़ो ख़ासि थी वेंदो जेको आहे सो जीअं मिसाल तकरार में मज़ो हुयो या ज़हर ज़िंदगी में जीअं मज़ो हुयो, ईअं हिन ड्रामे में मज़ो थी वेंदो। ऐं हिन में अॻिते हली कुझु नवां एक्टर बि एड थींदा। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ख़बर आहे त हीउ ड्रामो जेको आहे सो हफ़्ते में सिर्फ़ु 2 ॾींहं हलंदो ऐं हिन में अॻिते हली जेको आहे सो एक्टर वग़ैरह सुठा अची वेंदा। हिन जी एक्टिंग ते तव्हां ॾिसो पिया तमामु बहितरीनु आहे। कमेंट में ॿुधाईंदा त हिन जी एक्टिंग तव्हांखे वणे थी या न। दोस्तों, अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।